नाज़रीन, नवाब शाह जी पीपल्स मेडिकल अस्पताल जी छाती वारे शोबे पारां साह ऐं दम जी बीमारियुनि बाबति सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था आमिर भट्टी जी हिन रिपोर्ट में। हाँ जी नाज़रीन, हिन वक्त असीं नवाब शाह जे निजी होटल में मौजूद आहियूं, जिते एक सेमिनार मुनक़िद कयो आहे साह जी बीमारी, फेफड़नि जी बीमारी ऐं ॿियूं खोड़ सारियूं जेके बीमारियूं थियनि थियूं। सहके जा मरीज़ घणा ॾिसी करे हिकु दमो एलर्जी जे करे थिए थो, हिकु सहको सिगरेट पीअण जे करे थिए थो। सो उन हवाले खां जेको एलर्जी वारो दमो आहे उन जे हवाले सां असां आगाही ॾेई रहियासीं त जीअं असांजे मारूड़नि खे, मिसकीन माण्हुनि खे इन हवाले सां ख़बर पए त सहको आहे छा। सही दवा न वठण जे करे पोइ उहे दाइमी दमे जा मरीज़ थी था वञनि, रवायती दवाऊं असर थी छॾे वञनि। पोइ मक़सदु इहो ई आहे त आगाही ॾेई करे जेके इनहेलर आहिनि, साह जी नालियुनि खे जेका दवा लॻणी आहे उन्हनि जो को नुक़सानु कोन्हे। हिते माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ो ख़ौफ़ वेठल आहे त बाबा पंप इस्तेमालु कंदासीं लॻी वेंदो, इहो एंड स्टेज आहे। सो उन हवाले सां असां आगाही ॾींदासीं त उन सां सहको बहितरु थींदो। उन जा में मन कमु कयो आहे ऐं मूंखे काफ़ी मतिलबु सिखियो कुझु असां कि असां इनहेलर्स या फॉर्मिगेट वग़ैरह इहो सभु मेडिसिन असां सिखियो आहिनि, ब्रोंकोस्कोपी ऐं एस्पायरेशन वग़ैरह कीअं करणी आहे, त इहो सभु असां सिखियो आहे। अॼु जे सेमिनार जे हवाले सां आहे दमे जी बीमारी, उनखां कीअं बचिणो आहे। उनखां उहा ख़तमु त न थियण वारी शइ आहे, पर उनखां बचण हिफ़ाज़त कीअं करणी आहे, उनजे लाइ सेमिनार। असां चेस्ट वार्ड में माना इहे शयूं सिखियूं, जीअं ॾिस ॿारहाड़ी जा माण्हू हूंदा जिन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे त उन्हनि खे का टीबी थी वेंदी आहे, को अस्थमा जो मसइलो हूंदो आहे, उन्हनि खे कंहिं शइ खे माना गाइड असां इहो सिखी माना मशीन खे कीअं यूज़ कबो आहे, दवा कीअं वठिबी आहे, अगरि को टीबी जो मर्ज़ आहे, कंहिंखे कफ आहे, क्रॉनिक कफ थी वञे, उनजो असां इलाज कयूं था। हिन में इलाही असां कुझु सिखियो आहे, माण्हुनि खे असां गाइड कयो एज़ अ हाउस ऑफिसर। सो सर डॉक्टर रमज़ान खे असां शुक्रिया कंदासीं जीअं असांखे मतिलबु इनवाइट कयो। ऐं अॼु जो असांजो प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त माना असां इन्हनि खे मतिलबु ॿुधाईंदा त भई हीअ असां वटि जेके ड्रग्स आहिनि असां इन्हनि ते असां इहे आहिनि, इन्हनि जो यूज़ेज, इन्हनि जा एडवांटेजिस डिसएडवांटेजिस सभु कुझु माना अॼु असां सेमिनार रखण जो मतिलबु इहो त अवेयरनेस थियणु, हिक खां हिकु ताईं माना अवेयरनेस थियण जो बस इहो ई मक़सदु आहे। हर चीज़ बीमारी के हिसाब से अस्थमा हो गया, सीओपीडी होगी, और मतलब हमें एक्सरेज वगैरह उसका बताना, एस्पायरेट करना, ट्यूब लगाना, निकालना है। उसमें जो एलर्जिक होती है आपको, अगर धूल मिट्टी से, धुएं से, कुछ देहात में लोग ऐसे होते हैं जो अभी तक लकड़ियां जला रहे हैं, गैस का नहीं है, तो उनको लिए यही है कि मतलब थोड़ा सा अपना एहतियात करें ताकि इन बीमारियों से बच सकें। जी बीमारी जे आगाही जो प्रोग्राम है जेको असांजा जेके हितां जा जनरल प्रैक्टिशनर जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी आगाही जे लाइ, त उन्हनि खे जीअं आगाही ॾिनी वञे त असां वटि दमे जी बीमारी केतिरी ज़्यादा वधे थी, फैलिजे थी, ऐं उनखे असां कीअं जेको आहे पंहिंजो कंट्रोल करे सघूं था, उनखां कीअं एहतियात करे सघूं था ऐं कीअं उनजो इलाजु करे सघूं था। असांजी ख़ुशनसीबी आहे त काफ़ी सालनि खां पोइ डॉक्टर मोहम्मद रमज़ान असांखे हिते जॉइन कयो आहे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में एज़ अ पल्मोनोलॉजिस्ट, ऐं वार्ड खे एस्टेब्लिश कयो अथई माशाल्लाह पंहिंजी कावशनि खां दोस्तनि। सेमिनार आहे, ये मक़सदु अवेयरनेस एंड काउंसलिंग पैदा करे थो असांजे डॉक्टरनि में बि, असांजे मरीज़नि जे लाइ बि, एज़ फार एज़ असांजे मक़सदु पंहिंजे लाइ बि। कैमरामैन मुशर्रफ भट्टी सां गॾु आमिर भट्टी, धरती टीवी न्यूज़ नवाब शाह।